ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهدي الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الإنسان ما غرك بربك الكريم الذي خلقك فسواك فعدلك صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين درود شريف دل جی محبت اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد अजीज़ान मोहतरम मुंहिंजा प्यारा भाइरो सुमरानी शरीफ दरगाह आलिया इलाके जा ईमानदार मुसलमान हो एडो वडो सफ़र करे आया हूँ कंहिं मक़सद जे लाइ बिना मक़सद जे नंढड़ो ॿार बि कारे न वेंदो आहे सभु अक़लमंद आहियूं सभु सियाणा आहियूं कलमो पढ़ियो आहे सियाणा आहियूं सियाणप जी निशानी आहे जो अल्लाह जी महिरबानी सां असांखे अल्लाह साईं पाक मिठड़े मोहम्मद जो कलमो नसीब फरमायो आहे सियाणो माण्हू हमेशह कोशिश कंदो आहे त इज़त सां ज़िंदगी गुज़ारियां दुनिया में भी इज्जत हुजे छो त असीं मुसलमान आहियूं असांखे पंहिंजे मौत ऐं आख़िरत क़यामत क़बर सभु यादि आहिनि ऐं असांजी महिनत बि इन जे लाइ आहे त
जे कब्र में वञो बि इज़त सां वञो, क़यामत ॾींहुं इज़त सां उथी अल्लाह पंहिंजो साम्हूं बीहारे असां ते रहम फरमाए। पोइ उन जे लाइ के शर्त बि आहे, उन में ईअं जो पंहिंजी मर्ज़ी न हलंदी आहे। हिते जेके बि आया हो अल्लाह जे हुकुम ते अमल करणो आहे। जे न कयोसीं त जेके ॻंढियूं नेकिन जे लाइ खणी आहियूं, चादर झोल भरण जे लाइ, उहे गुनाहनि में भरिजी वेंदा। इन खां बहितर आहे उन मुस्लमान जे लाइ त घरों ई न अचे। हा, पर जे आयो आहे त नेकियूं कमाए। नेकियूं तॾहिं मिलंदियूं जॾहिं गोॾा भञी वेही रहे, चुप करे, मक़सदु इहो ई रखे त का घड़ी कलाक विया, 1.5 कलाक विया, अधु कलाक विया, पर कननि ते क़ुर जो आवाज़ हुजे ऐं दिलि खे यकीन हुजे त अल्लाह जो क़ुर सचो आहे, इन में मुंहिंजो फ़ाइदो आहे। जो कुझु ॿुधंदुमि इंशाअल्लाह इन ते अमल बि कंदुमि। जॾहिं अमल कंदुमि त रब राज़ी थींदो। अल्लाह राज़ी थी वियो त जन्नत जा मालिक बणिबासीं। ही सभिनि जो मक़सदु इहो ई आहे त रब राज़ी थिए। ॿियो मक़सदु आहे बाबा हिन खां सवाइ? अल्लाह जे रज़ा खां सवाइ ॿियो मक़सदु असांजो। ऐं वॾनि वॾनि जलसनि प्रोग्रामनि में ईअं थींदो आहे, ॿुधण वारा वीचारा ॿुधंदा आहिनि, लुड़कण वारा पतंदा घुमंदा आहिनि। रब काबा जो कसम क़ुर साम्हूं रखियल आहे। अल्लाह जो हुकुम बि इहो ई आहे, वइज़ा क़ुरिअल क़ुरान फस्तमिऊ लहु वअनसितू लअल्लकुम तुरहमून। अल्लाह जो हुकुम आहे, अछी ॾाढ़ी वारो आहे, जवान आहे, अमीर आहे, गरीब आहे, वॾेरो आहे, केर बि आहे, मौलवी बि आहे, ख़ामोशी से वेही करे मां अल्लाह जे क़ुर खे ॿुध त पोइ रहमत जा मींहं बि घटि था, बरसात जा कतरा थोरा आहिनि, रहमत जा ज़्यादा आहिनि। हिते वेठे वेठे अल्लाह राज़ी बि थींदो ऐं इंशाअल्लाह इन रहमत जे सदके असांजी आख़िरत भली थींदी, जन्नत जा मालिक। क़ुरान ॿुधणो, इन्हीअ क़ुर जे लाइ ही जेको साम्हूं रखियल आहे, अवल त मुंहिंजो तवजो सॼो दरगाह ॾे, वाइज़ त मड़ी कयूं था, दरगाह ॾे तवजो आहे त केॾियूं शख़्सियतूं, केॾा सुहिणा चेहरनि वारा, केॾा फ़क़ीर अल्लाह जा बाना, केॾा बुज़ुर्ग अहलुल्लाह वली। हज़रत साईं मोहम्मद याकूब रहमतुल्लाह अलैह जी क़बर ते किरोड़े रहमतूं फरमाए। रब काबा जो कसम जॾहिं ईंदासीं त थक लही वेंदा, ईअं सम्झो बीमारी वई, पोइ मज़े मज़े सां वरी वापसि वेंदासीं शिकारपुर में। इहे ॻाल्हियूं कंदासीं, कीअं ॾिठो साईं खे, साईं जन छा फरमायो, साईं जन छा फरमायो। इहो एॾो मज़ो ईंदो जो दिलि ठरियल हूंदी। पर तव्हांखे लख मुबारकूं हुजनि, रोए उहो जंहिंजो पोयों कोई न हुजे, दरगाह ख़ाली थिए, मदरसो विसामजी वञे, दीन जी ॻाल्हि न हले, दीन जो चहचटो न हले। असांजी दिलि ठरियल आहे अल्हम्दुलिल्लाह, थक लही था वञनि। वरी बि ओड़ी साॻई पंध करे सुमरानी शरीफ़ ईंदा आहियूं, जॾहिं हज़रत साईं मौलाना अब्दुल्ला साहिब जन मिलंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह, त वरी बि दिलि ठरंदी आहे, थक लही वेंदा आहिनि। छो त जेको इदारो हले थो हलंदो थो हले, जेको दीनी मसला कम हलनि पिया हलंदा हलनि था। साईं जन जे हूंदे जेके अल्लाह जा बाना ईंदा, फ़क़ीर ईंदा, उहे अचनि था अल्हम्दुलिल्लाह। मदरसो तालिबन मां आबादा, उस्ताद जे ज़रिए आबादा, क़ुर पढ़ियो थो वञे, हाफ़िज़ ऐं क़ारी आलिम पैदा थियनि था। तंहिं करे ईअं सम्झो मां तव्हां इलाइक़े वारनि खे मुबारकूं थो ॾियां त दुनिया में रहंदो कोई न, जॾहिं नबी न रहिया त बुज़ुर्ग काॾों रहंदा। पर मज़ो तॾहिं आहे जो दरगाह आबाद हुजे, मदरसो आबाद हुजे, मस्जिद आबाद हुजे। पोइ ईअं सम्झ त ही ख़ाली न आहे, कोई न वियो आहे। अञा अल्लाह सां इंशाअल्लाह इन दरगाह खे तरक़ी ॾियारी। ये असांजो ईमान। ही जेके बि वेठा आहियो, अल्लाह जो ॾोही थो, पंहिंजे दिलि में पाण फ़ैसिलो कयो हिते रहण लाइ आहियो, हिते हमेशह रहंदासीं। जलसो ख़त्म थींदो, हलो तव्हां आरज़ी सम्झो, ही मैदान भरियल आहे जाॾे तकियूं था, पर जलसो ख़त्म थिए त कलाक पोइ मैदान ते हिकिड़ो माण्हू बि न हूंदो। हिन जहान में बि ईअं आहियां, ही दुनिया में ॾेखारियूं था, घुमूं था, फिरूं था, पर हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो थींदो जो इन्हनि मां हिकु बि न हूंदो, सभु क़बर में हलिया वेंदासीं। वरी ॿिया नौजवान ईंदा, पोड़ा ईंदा, उहे इन मुल्क खे आबाद कंदा, जलसा पिया थींदा, वाइज़ पिया थींदा, असां सभु क़बर में हलिया वेंदासीं। हाणे इन क़बर में बिस्तरे आणण जे लाइ, क़बर खे ख़ुशि रखण जे लाइ, क़बर खे ख़ुशबूदार बणाइण जे लाइ, क़बर खे नरम बणाइण जे लाइ, क़बर खे कुशादी बणाइण जे लाइ, क़बर में रोशनी आणण जे लाइ,
ये कुरान थव जी अदब एहतराम से वही कुरान बुधंदव ई अल्लाह ताली कब्र के रोशन बनाए सोनी बनाए एड़ो आराम सुकून वारो ॾियारी दुई क़यामत दी उथंदे जणो तो के थक ही न थियो आ दुख भी नजर नहीं दुई अल्हम्दुलिल्लाह मानुन के चंदे हाओ मुकरो किताब या अचो मुझो किताब पढ़ो तो सही अल्लाह मुते एहसान करे छड़ियो आ मुके सजेद में किताब जेको ॾिनो थई ई समझो त जन्नत जी टिकट मिली वई मां बिरहण को तो पूछा अरे रास्ती को दूटी किताब ले रे या चप्पी को हां इनी कोन बेचारा अरे रे बिरावी या नरा रे ना रे रास्ती को दू या चप्पी को केर पढ़ायो इन्हनि के बेचारा वाइजन ते चनी कोन रास्ती को ने खुदा हिदायत के रास्ती को चप्पी को तो दोज़ख देख तबाह की इन हथ जला मेहनत करनी असा के अब बिनन मा हिन जी इज्जत मथे आहे या ना कोई पानी देई तू हिन सा वठंदे उन के मजो नहीं दो जे सियाणो हुंदो जे एड़ो ही चरियो हुंदो चंदो ठीक है जल्दी जे सियाणो हुंदो चंदो बाबा सजेद सा कबे सा छतो भी भले हे बे हथ तो सागु हिन जो आ सागी चेहरे में सागी जिस्म में आ लेकिन हिन त जी इज्जत मथे आ क़यामत दी खटंदो हो जे के पांजो किताब सजेद में मिला तू मां त कुछ नयो नबी रोई दे मुझे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकेला वेंदा त रोईंदा न तो त नबी जो सरदार इमाम लंबिया हो जन्नत जो मालिक हो रोए पियो हजरत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आखिरी वाक्यो मुझे वायदा तमाम मुख्तसर इंशाअल्लाह या तो घुमाए तो खोड़ो बुजुर्ग बैठा है इंशाअल्लाह ना ईंदा मोरे रे मज बैठो आया माशाअल्लाह मोरे रे मज सा बैठा है गाल समझो हजरत मूसा अलैहिस्सलाम तकीर पो करे नबी जो आयत करे नबी जो चेहरो करे नबी जो आवाज करे नबी जो बीहण जेके वेठा हो अखियों जो मथे पे कन त मूसा नबी जे चेहरे ते नजर पई पई केडो न मजो हुंदो बुधंदड़ ने अल्लाह जो नबी वायस तो करे बीठो बनी इस्राएली कौम वेठा है हजार मानू वेठा है मूसा नबी वायस तो करे एकड़ो नौजवान थियो आ ओ साईं मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी जे छाए जैसे थोड़ो अर्जा मुझो एकड़ो सवाल मुझो मुके जवाब नींदो जे बिल्कुल नबी कावड़ बना जोशन कंदा जे बुधा जैसे अल्लाह जो नबी बुधा इन मल जो तवा वास्ता क्यों अल्लाह जे को तवा के इल्म दिनो आ इन दौर में बियो भी को एड़ो अल्लाह जो बानो आहे जेवण एड़ो इल्म जे तवा को वधिक इल्म होजे तवा को घट न तवा को वधिक इल्म होजे हजरत मूसा सोचो नबी तमाया बियो नबी कोनी नबी जो इल्म सबिन को मथे होंदो आ हेठ के जो न होंदो आ ब्या ते हेठ हुनन पर नबी मथे होंदो आ पर मैं गाल बुझो नबी माया दुनिया में मुझे इल्म सा को मुकाबलो न कंदो न को आए मुझो इल्म सबिन को मथे आ नबी जो इल्म जो सबिन का गालायो रसा तवा जेला ना है इंतजाम इन करे छड़ियो चो नबी जो इल्म सबिन का मथे ई त मूसा नबी जो आयत तो बयान किया पर जब पाक मोहम्मद अरबी जो आयत बयान किया मुझे जबान के ताकत ना है जो गालाए सका अखिन में हुआ कुवत ना है जो पानी के बंद करे सकन दिल में हुआ कुवत रखली ना है जो डकनी को बची वने कल में वारो मूसा नबी बीठो आ सवाल जो जवाब मिली वो जे गाल बदो मां नबी आ हिन मल नबी माया नबी इल्म सबिन को मथे होंदो आ त कर मुझेड़ो कोई कोने इल्म में मुझो इल्म सबिन को मथे आ अल्लाह फरमाए जिब्रील जी रब जे जल्दी वन मुझ मूसा के चो ये छो चई त मु हिन वक्त में मुको वधिक इल्म वारो कोई कोने ओ जिब्रील जल्दी वनी मूसा नबी के चो त मुझो बानो हिन वक्त एड़ो मुझो बानो आए दुनिया में जेके मां एड़ो इल्म दिनो समझो तू जाने कोन तो वठी ना है मूसा तो के ये चवणो ना है त कोई ना है मुझो इल्म सबिन को मथे आ चविया त अल्लाह ही जाने तो अल्लाह के खबर मता को जे पर जिब्रील जल्दी मुझे मूसा के चो एड़ो बानो मुझो इन दुनिया में आहे जेके मां एड़ो इल्म दिनो आ जो तो वठने तू न तो जाने हजरत जिब्रील आयो
मूसा जे खिदमत में सही ये गाल अल्लाह मुके मोकलियो आ जिब्रील मुक फरमायो सही एड़ो बानो रब जो हिनमल आए जै के अल्लाह एड़ो इल्म दिनो आ जो तो वठी कोने गाल समझो कलमे वारो हजरत मूसा सोच में पैजी वियो यार नबी त बियो कोने मुखो वधी केरो आ फरमाए जिब्रील गाल वदो हाने जे एड़ो आए बानो अल्लाह जो जे वन एड़ो इल्म जो मान तो जानिया अल्लाह जे दरबार में अर्ज़ो कन मुके रस्तो दसो मुके वो इलाको बुधायो मां मूसा जे को वडी सफर शुरू तो क्या जरूर इनी बाने से मिलंद में जरूर इनी से मिलनो मुके वो इल्म मुके सिखणो आ हालांकि नबी जो इल्म वसिया नबी जो इल्म तो तमाम घणो आ पर शौक ते दसो इयो इल्म भी मां मूसा जरूर सिखंद में अल्लाह मुके रस्तो बुधायो मां वना अल्लाह जो कुरान तो फरमाए कलमे वारो अल्लाह से फरमाए जिब्रील मुझे मूसा के चो पंध कर सफर शुरू कर जाते बदरिया पान में मिलने वो मुझो बानो ते आ जाते बदरिया पान में मिलन उते ही मुझो बानो आ हजरत मूसा फरमाए अल्लाह बई दरिया जो मिलन 20 किलोमीटर 40 हला त मां काथे गोलींदो वता अन्या का निशानी वेजी बुधायो अल्लाह से फरमाए जिब्रील मुझे मूसा के चो तो मच्छी खण पान सा छली में उगल मच्छी खण पान सा छली में पो जरी बिन दरिया ते पुजो उते पो ख्याल रखजो जाते मच्छी जियरी थी पानी में टप दे वो मुझो बानो उते रहंदो आ गाल समझो जे हजरत मूसा आलमुल गैब जे आ त पुछे ही ना जिब्रील सिद्धो वनी उनी हमारा आड़ पोजे हा पूछा कैसे काथे मिलंदो जो बिन दरिया ते सही ब दरिया भी तो मुल्क में हलंदा अन्या वेझी का निशानी जे मच्छी जाते भजी वने जियरी थी पानी में टप दे मुंजो बानो उते आ इतो मालूम थे जो को पूछा कंदो आ उनके इल्म न हुंदो आ इल्म अल्लाह जो आलम खुदा जी जात आ नबी के जो इल्म मिलंदो आ अल्लाह के मिलंदो आ किताब मिलंदो आसमानी इल्म मिलंदो आ नबी पो उनी के इल्म के बाहर कढो ई कुरान हुजूर वट आयो ई गैब ना है जो तो हुजूर वट इल्म अची अल्हम्दुलिल्लाह हजरत जिब्रील फरमायो मां के जरूर वणनो आ इनी के इल्म सिखणो आ हां मां तहां के पुछां थो असा के इल्म सिखण खपे या न असा जड़ो करीमा नामक पढ़दा पढ़ाई खत्म छा थयो रे साईं खोड़ पिणस वरी चवंदो सायो करीमा नामक 15 सजो मुजो पुट पढ़ो अध मौलवी पो छड़े रो कुरान ही ये त नन्हन बारन के पढ़ाई करीमा नामक ते मौलवी थी ना इते ही छड़े भजी विंदो बल्कि असा के बे मूसा नबी वांगुर एतरो इल्म सा मोहब्बत होजन खपे हिरस होजन खपे हे फन पढ़िम तो बे फन पढ़ा हु पढ़िम तो न हो पढ़ा न हो पढ़िम तो उसूल पढ़ा यार वनी फिकी जा किताब पढ़ा यार दौरे हदीस में शरीक था मेरे कुछ न कुछ पढ़दो वता जे ई जिंदगी पढ़दे पढ़दी गुजरी वई इल्म भी इंदो ही अल्लाह बे राजी थींदो इंशाल्लाह जन्नत में मिली पर इल्म जा शौकीन ना जे अच्छी दाढ़ी वाले को नमाज जे पुछा कर तो सह पवई तो पुछा कर से पो तू बुधाए हाने 50 साल ते खबर न तस अगते केड़ा फाड़ा मारी दो जो ही वनी करे कब्र में सवालन जो जवाब दी दो या मेहनत असा के हाने करनी आ हजरत मूसा पान सा खलीफो खायो एतो मालूम तो सफर में अकेलो मानू न वने बियो संगती जरूर हुजे पर हुजे बे मजबूत ये न पान को वधी कुराड़ो खणे इस्लाम वांगुर मां पांजी छली न खणा दे हे कानो खण दो एड़ो जवान खणे पान सा अल्हम्दुलिल्लाह जेको सफर जेड़ो होजे हजरत मूसा एकरे नौजवान के पान सा गड खयो हजरत यूशा बिन नून जे नाले भी लिखंदा आहिन पान सा खई बाबा सफर में हलणो आ जेतरो वक्त लगो जडी पहुंचा से जाते बिन दरिया ते पहुंचंदा से उते एकड़ो रहे थो जे वड एड़ो इल्म जो मां मूसा के सिखणो आ संगती पान सा खई पर उनके होशियार कई जे गाल बुध जाते दरिया ते पुजऊं उते मच्छी जो ख्याल कजाए मता भजी न वई शादी ख्याल कजाए बा मच्छी जे ख्याल कजाए खलीफो साना मूसा नबी तो चला लिया अल्लाह जो कुरान तो फरमाए वे क़ाल मूसा ले फता ला अबरहु हत्ता अबलुग मजमल बहरैन औ अमज़िया हुक़बा फलम्मा बलगा मजमा बैनमा नसिया हुतहुमा फत्तखज़ सबीलहु फिल बहरि सरबा अल्लाह जो कुरान तो फरमाए पान संगर वर्ती में संगत के मच्छी भी गदवा खान पीण जो सामान भी गदवा खलीफो भी गदवा मूसा नबी पान हले तो
वेठा आहियो रपे काबा जो कसम इहो असांजो वेहणो आहे न ईअं सम्झो त जन्नत जी टिकट आहे निशान घबरायो न मुसलमान घबरायो न असां कलमो आहे असां के बे नबी जो कलमो न आहे मोहम्मद रसूल जो कलमो अल्लाह करे छड़ो पक्का नमाजी थियो अकीदो तौहीद वारो हुजेव लोडा न खाओ घटे वांगुर कन कवटी हर कोई छिकियूं न वने जादे वणो त अखियूं पटियो आया हिन में कम में शिरक त नाहे को गुनाह त कोने जे समझे त ना इहो अमल उहो आहे जो नबीन कयो आहे नबीन असां के हुकुम कयो आहे पो खुशी सां कयो इंशाअल्लाह तवां जे लाइ अंधेरी न थी दी जो इंशाअल्लाह रोशनी हाल समझो कादे हजरत मूसा अलैहि सलाम बा गालायो थोड़ो ओ बिन दरियान ते काथे हे दरिया न तवां वारो ओडे ओडो जी गाल थो क्या बिन दरियान ते वींदे 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 खैर सां उते पहुता हाणे गाल समझो हजरत मूसा खलीफे के फरमाया जे गाल बुधो मां के निंद्र थी अचे मां थकला मां सुमंदो मां खलीफे जो से मां बि सुमंदो में जे भल सुमो था मच्छी जी पार तो जई वरना अल्लाह जो नबी आ चविया तू निंद्र कर मुके पानी पान खबर पवंदी ना जे गाल बुध मच्छी जो ख्याल कजाए मता भजी न वने दरिया में वो अल्लाह जो बानो ते बे पासे वणनो ना है जे हाज़िर साईं बई सुमी पिया एतो मालूम तो त नबी भी निंद्र कंदा आहिनि नबी भी थकंदा आहिनि नबीन के भुख लगंदी आ नबी भी खाईंदा आहिनि नबी भी शादी कंदा आहिनि ऐ नबी पुट जा पीउ बणबा आहिनि सौरा भी हूंदा अथनि साला भी हूंदा अथनि मिट माइट हूंदा अथनि मूसा नबी सुम्ही पियो निंड अची वई खलीफ़ो सुम्ही पियो निंड अची वई देर देर सां मच्छी फटकण लगी जीअरी थी दरिया में टप ॾेई वई अल्लाह जो कुरान फरमाए थो अल्लाह फरमाए दरिया ते पाबंदी पइजी वई जी जो मच्छी अंदर वई त सुरंग लगी वियो पानी मिले न पियो पान में जाने मच्छी वने पई उतो जम पानी जणो चीरियल नजर पहुंचे पानी मिले न पियो मथा मूसा परेशान न थे अल्लाह से सजो इंतजाम बराबर करे छड़ियो अल्लाह जो कुरान तो फरमाए कलमे वारो खलीफो थो मच्छी जे खड़के ते उथो तो सही ॾिठे त मच्छी भॼी वई मच्छी जो भॼी वई तो उथो जे मूसा के उतारिया ॾिठे त हज़रत मूसा सफ़ा निंड में चाहे बाबा तव्हां निंड में गनायो बाबा आवाज न तो ॿुधां हथ मथे कयो जेके सफ़ा निंड में आयो अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह तवजो गोठ त न अथव 4000 मणा लाइ 5000 लख में मणो जे बि अल्लाह तव्हांखे खाराई इहो समझो था न केतिरे में हुजे रब रोज़ी ॾींदो बुख न मारींदो मूसा अलैहिस्सलाम निंद्रा खलीफो तो ॾिठे त मच्छी त भॼी वई पर सूराख में आहे दरिया में वो पानी मिले भी नथो या ताकत कंहिंजी ॻाल्हायो मुंहिंजो आंगुर मथे ॾिसो था इहो आंगुर बि क़यामत ॾींहुं कम ईंदव इहो बि लिखंदो मलाइक अल्लाह जी शादी जे लाइ शादत जे लाइ मुसलमान पंहिंजा आंगुर मथे मूसा नबी पयो निंद्र हे उथो त नबी को उथारिया पर चे उहो झटको पो उथंदो पो बुधाइंदो मासे मच्छी त भॼी वई ओ ई ॾिसो त पानी पाण में मिले ई नथो सुरंग ठहियला हज़रत मूसा छॾे निंद्र करे मता कावड़जी न वञे हज़रत मूसा देर सां उथियो खलीफे चयो उथ त हलो ये बरोचकी में जब खड़ो भी जुजू जे बिरोई बछड़े खान बेमराद चढ़े उठ त हलो हे उथो इन को गाली विसरी वई केड़ी गा दिल त घरे दी या भोगल खाऊं और वो मच्छी बी हुई गाली विसरी वई त मच्छी जो भजी वई त मैं मूसा के बुधाया हजरत मूसा के भी खबर न पई त छली खालिया मच्छी भजी वई आ दरिया में नबी जो इल्म त वडो हुंदो आ अल्लाह कुरान में समझायो त इल्म नबियन जो ना है ये जान वाली जात मा अल्लाह मच्छी त वई जो त हलो भई हलिया सजो डी पंध क्यों दरिया जो किनारो सजो डी लगी वियो सजी रात लगी वई आखिरी झलकी वाय जो मिनटन जो खत्म तो क्या जड़ी वनी बेनी पहुता हजरत मूसा फरमाए ओ खलीफा जजी सही जे गाल बदो मुके हिन सफर थकाए विधो भूख में लगी आ जल्दी खणिया सामान त खाऊं
कुछ खाऊं त सही। हाणे खलीफे के गाल याद आई, मच्छी तो उते भजी वही जाते सुता प्यासे। हाणे मूसा विड़दो मूसा मां दस्यो भी ना आया। हजरत मूसा के जैसे गाल नाराज न थी जाए, कावड़ न कजाए। ओ जाते सुता प्यासे मच्छी उते भजी वही दरिया में। हजरत मूसा फरमायो पो दसी छो न, कल सजो डी पंध क्यों तसे, सजी रात पंध क्यों तसे, हाणे ॿियो ॾींहुं थो थे छो न ॾिसियो मूंखे। साईं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध महिरबानी, अल्लाह जा नबी मूंखां ॻाल्हि विसरी वई, विसरी न वञे आ पर शैतान मूंखां विसरायो आ। साईं कुसूर मुंहिंजो न आहे, शैतान वॾो ज़ालिम आ। साईं उन्ही मूंखां विसरायो आ। हजरत मूसा फरमायो ॻाल्हि ॿुधो, हाणे ॿिए पासे वञणो न आहे, साॻी पेरनि सां हलणो आ, उन्ही जगह ते पुॼणो आ जिते निंड कईसे। छो त अल्लाह जो हुक्म इहो ई आ, उते ई अल्लाह जो बानो हूंदो जंहिंजे लाइ मां इल्म सिखण लाइ निकितो आ। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए फलम्मा जावज़ा قال لفتاتنا غدانا لقد لقينا من سفرنا هذا نصبا। वारो कर अॻिते साॻी वापसि थी विया आहिनि, पर मां तव्हां खां पुछां थो केॾो त सफ़र वॾो कयो अथऊं, ख़बर कान पई आहे। वरी वापसि था अचनि, उन्ही जॻह ते पहुता जिते सुम्ही पिया। ॾिठऊं त पाणी अञा सुरंग लॻो पियो, पाणी मिलियो न आहे। इहा चओ अल्लाह जी ताक़त आहे, न त पाणी मिली वञे हा न, निशानी ज़ाहिर आहे। हज़रत मूसा चयो बस चुप कर, वो अल्लाह जो वानो हिते ई आहे। ईअं जो त क्यों हिकिड़ो पियो आहे चादर मुंहं में बंदि त पेर बंदि, निंड आराम में पियो आहे। हज़रत मूसा जे चुप कर, इहो थी अल्लाह जो बानो जंहिं वटि इल्मु आहे जेको मां नथो ॼाणां। उस्ताद इहो ई थी रही हलणो आहे। वञी मथो बीठ चयो अस्सलाम वालेकुम, निंड में उथियो वालेकुम सलाम, हिते तव्हां कीअं आया हो, इलाइक़ो त अहिड़ो आहे, हिते कीअं अचणु थियो आहे तव्हांजो, केरु आई? चए मां मूसा आहियां। केरु बाबा? चे बनी इसराइली मूसा। चे मां उहो आहियां। चे पोइ तूं त नबी आहीं। मिंट में उते भाकुर पातई। यार ॻाल्हि त ॿुधो, अल्लाह जहिड़ो ई अथव, क़ुरान साम्हूं आहे। मूसा अलैहिस्सलाम पाण न पियो लहे, जो पाण ॻोल्हे आ थकी पविया न मिले सा, पर ॾस कंहिं ॾिनो त अल्लाह जो नबी बि अल्लाह जे ॾसनि जो मोहताज आहे या न आहे। इतो मालूम थियो जॾहिं अल्लाह जो नबी भी बराह रास्त वञी नथो सघे, जैसे अल्लाह जी मदद कान थी थे, गैबी मदद अल्लाह जी बणिजे थी, तरी मूसा नबी वञी उन मंज़िल ते पहुतो आ। वो केर हुयो बाबा? तव्हां न ॾिसजो स्टेट वारा, तव्हां खां पुछां, अड़े चांहि पीआरींदो मां ॾसियो, मौलवी न हुजे, मौलविन खे त ख़बर आहे। केर हो बाबा? बस ॻाल्हि ख़तम। उते जो मलाक पुछनि कब्र में मर रबो का मोहम्मद नबी खे पुछ, उस्ताद आहे फातिमा खे ॾस सके। उते उस्ताद पिणे कोन हूंदो, पंहिंजी मुर्सी हाणे कर, ये नाला हाणे यादि कर। कलमे वारो रब काबा जो कसम आहे, ही सॼी महिरबानी अल्लाह जी आहे। मूसा जहिड़ो नबी इल्मु सिखण लाइ काॾे पंधु कयो अथई, काॾे वियो आहे। त तव्हां असांखे बि पाण जे अछियुनि ॾाणनि वारा पाण नथा पढ़ी सघो, पंहिंजा ॿार मदरसनि में दाख़िल कयो। सभु सहूलतूं मदरसनि में आहिनि अल्हम्दुलिल्लाह। मानी मिलंदी आहे न मिलंदी आहे। हिकिड़ो तालिब मुंहिंजो देरि सां मां सां मिलियो, ॾाढी हुयुसि, चएसि मां उहो आहियां जेको घणी मानी खाईंदो, पोइ तव्हां चवंदो भेण 7 छोरनि जी मानी खाई थो वञे। मां उहो मां त पढ़े बस कोन पढ़े चल रही। हाणे छॾींदो मां त क़ुरान ई उन ज़माने में 7 जो खाए पोइ हाणे त वॾो थियो, हाणे त थाल ई ऊंधो कंदी। सम्झो था कि न कोन? अल्लाह से खाराए थो। कई हाफिज, कई कारी, कई आलिम पैदा थिया। अल्हम्दुलिल्लाह ये दरगाह असांजा मरकज़ आहिनि। इंशाअल्लाह इन्हनि सां असांजी मोहब्बत आहे, कदम कदम ते इंशाअल्लाह असांजो इन्हनि सां ताउन आहे। ही जेके मदरसा आहिनि असांजा आहिनि, जेके मदरसनि जा तालिब या जमायती या मदरसनि में ताउन करण वारा, ईअं सम्झो हिकु वण जा टाम आहियूं, शाखूं आहियूं, हिक ॿिए सां हिकु आहियूं। अल्हम्दुलिल्लाह ही तव्हांखे मां ॾिसां थो न, ज़िंदगी खणी अली शेर सुभाणे मरे या परीहं मरे, पर तव्हांजे ॾिसण सां दिलि ठरी पई त अल्लाह कंदो इंशाअल्लाह क़बर में आसानी थींदी। क़यामत ॾींहुं अल्लाह इज़त सां उथारींदो तव्हां सां समूरनि खे इंशाअल्लाह। उन जन्नत में ज़िंदगी गुज़ारींदासीं जे जन्नत जे लाइ रोज़ दुआऊं घुरूं था। अखियुनि सां जॾहिं जन्नत जा बाग बंगला मेवा ॾिसंदासीं। बाक़ी हिकिड़ी शइ जो नालो नथो वठां, उहो मौलाना रहीम बख्श साहब पाण ॿुधाईंदव, जो इंशाअल्लाह हूरुनि सां बि शादी कंदासीं। अल्लाह मुंहिंजी कलमात के कबूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।